अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। रूस ऐं यूक्रेन में जंग शुरू थी वई। रूस जा यूक्रेन जे मुख़्तलिफ़ शहरनि ते मिसाइलनि सां हमला, 7 ॼणा मारिजी वञण जी तस्दीक़। रूस यूक्रेन जो हवाई डिफेंस सिस्टम तबाह करण जी दावा करे छॾी। यूक्रेन पारां रूस जा 6 जहाज़ किराइण, 2 टैंकूं ऐं केतिरियूं ट्रकूं तबाह करण जी दावा। रूसी फ़ौजी काफ़िला यूक्रेन जे उतरे इलाक़नि में दाख़िल थी विया। यूक्रेन मुल्कनि जे ओभर वारे इलाक़े में 50 रूसी हमलावर फ़ौजी मारण जी दावा करे छॾी। गादी वारे शहर कीव मां माण्हू लॾ पॾाइण शुरू करण छॾी। रूसी सदर पुतिन यूक्रेन जे फ़ौज खे हथियार फिटा करे घर वञण जो मुतालबो करे छॾियो। व्लादिमीर पुतिन टेलीविज़न ते ख़िताब कंदे चयो आहे त बैरूनी मुदाख़लत थी त रूस जवाब ॾींदो। कंहिं बि क़िस्म जे रतो छाण थी त उन जो ज़िम्मेवार यूक्रेन हूंदो। रूसी हमले बाद गॾियल क़ौमुनि जे सलामती कौंसिल हंगामी इजलास कोठाए वरितो। गॾियल क़ौमुनि अमेरिका, बर्तानिया, यूरोप यूनियन समेत केतिरनि ई मुल्कनि रूसी हमले जी मज़म्मत करे छॾी। अमेरिकी सदर जो बाइडन चयो आहे त यूक्रेन ते हमलो तबाहकुन इंसानी नुक़सान जो सबब बणिबो। दुनिया रूस खे जवाबदार करार ॾींदी। बर्तानवी वज़ीर आज़म चयो आहे त सदर पुतिन यूक्रेन ते हमलो करे तबाही ऐं रतोछाण जो रस्तो चूंडियो आहे। बर्तानिया ऐं संदसि इत्तहादी फ़ैसिलाए तो जवाब ॾींदा। यूरोपी यूनियन अॼु रूस ते वधीक पाबंदियूं लागू करण जो फ़ैसिलो करे छॾियो। नेटो जे सेक्रेटरी जनरल जो चवणु आहे त रूस हिकु आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार मुल्क ते जारियत कई आहे। बेशुमार आम शहरनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में अची वयूं आहिनि। यूक्रेन जे सदर जंग खां पोइ मुल्क में मार्शल लॉ लागू करे छॾी। यूक्रेन जे सदर चयो आहे त रूस यूक्रेन जे इंफ्रास्ट्रक्चर ऐं बॉर्डर गार्ड्स ते मिसाइल हमला कया आहिनि। केतिराई शहर धमाकनि सां गूंजी उथिया आहिनि। यूक्रेन जे परॾेही वज़ीर चयो आहे त पुतिन यूक्रेन ते मुकमल हमलो कयो आहे ऐं यूक्रेन जा पुरअमन शहर हमलनि जी लपेट में आहिनि। यूक्रेन पंहिंजो दिफ़ा कंदो ऐं जंग खटींदो। दुनिया पुतिन खे रोके सघे थी ऐं उन खे रोकणु घुर्जे। यूक्रेन ते रूसी हमले बाद आलमी मंडीअ में तेल महांगो थी $100 ते फ़ी बैरल थी वियो। स्टॉक मार्केटूं ॿाड़ाईअ जो शिकार थी वियूं। सोन जे फ़ी औंस क़ीमत $16 वधी वई। जापान, ऑस्ट्रेलिया, चीन, सिंगापुर ऐं ॿियनि मुल्कनि जूं स्टॉक एक्सचेंजूं ॿाड़ाईअ जो शिकार थी वियूं। पाकिस्तान ऐं भारत जूं स्टॉक मार्केटूं बि वेही वयूं। अनाज जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थी वियो। कणक जी क़ीमत 5.5% वधी। मकई जी क़ीमत 4%, सोयाबीन जी क़ीमत में 2% वाध अची वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी अॼु रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां वन-ऑन-वन मुलाक़ात थियल। मुलाक़ात पाकिस्तानी वक़्त मूजिबि मंझंदि जो 3 वॻे शुरू थियण जो इम्कान आहे। इमरान ख़ान शाम रूस जे डिप्टी वज़ीर आज़म सां बि मुलाक़ात कंदो। रूस जे दौरे दौरान वज़ीर आज़म इमरान ख़ान खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। वज़ीर आज़म जे दौरे दौरान ॿिन्ही मुल्कनि में
वफ़ादनि जी सतह ते अहम मुलाक़ातूं ऐं मुआहिदा थींदा। वज़ीर आज़म बि महाभारी लड़ाईअ जी हिमायत जी वियल फ़ौजनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरे गुल रखिया।